नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बर ॾींदासीं टंडो ग़ुलाम अली वेझो ॻोठ शाह मोहम्मद आराई में ॿिनि धुरनि जे झेड़े दौरान ज़ख़्मी थियल अज़मत आराई हैदराबाद जे इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। टंडो ग़ुलाम अली मां अवां खे ख़बर ॾियूं पिया जिते ॻोठ शाह मोहम्मद आराई में ॿिनि धुरनि में झेड़ो थियो ऐं इन दौरान ज़ख़्मी थियल अज़मत आराई खे हैदराबाद जे इस्पताल में नियो वियो जिते हुन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो आहे। फौती जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ओॾां पुलिस झेड़े में मुलविस 4 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो आहे ऐं पुछा गाछा बि करे रही आहे। टंडो ग़ुलाम अली मां खे ख़बर ॾियूं पिया जिते ॻोठ शाह मोहम्मद आराई में ॿिनि धुरनि विच में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल अज़मत आराई हैदराबाद इस्पताल में फ़ौत थियो आहे। कंडियारो शहर जे मेमण पाड़े मां EDHO नौशरो फिरोज़ सिकंदर अब्बासी जो पुटु वेटनरी डॉक्टर नवाब कलहोड़ो पुरस्कार नमूने गुम थी वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया कंडियारो मां जिते मेमण पाड़े मां EDHO नौशरो फिरोज़ सिकंदर अब्बासी जो पुटु वेटनरी डॉक्टर नवाब कलहोड़ो पुरस्कार नमूने गुम थी वियो। संदसि वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। इन हवाले सां नौजवान जे वालिद जो चवणु आहे त शक आहे त मुंहिंजे पुट खे अगवा कयो वियो आहे। कंडियारो मां वहीद महमूद असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी वहीद महमूद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, बिल्कुलु कंडियारो शहर जे मेमण मोहल्ले जो रवासी EDO हेल्थ नौशर फिरोज़ डॉक्टर सिकंदर अब्बासी जो नौजवान पुटु वेटनरी डॉक्टर नवाब अब्बासी पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। नौजवान जा मोबाइल नंबर पिणु बंदि मिली रहिया आहिनि। उन सिलसिले में नौजवान जे वालिद डॉक्टर सिकंदर अब्बासी टाइम न्यूज़ खे ॿुधायो त पुटु वेटनरी डॉक्टर आहे, गुज़िरियल ॾींहुं क्लिनिक ते वियो ऐं पोइ वापसि न आयो आहे। हुन पुट खे अगवा जो शक ॾेखारियो आहे ऐं बस वारनि खां पुट जी ॻोल्हा में मदद जी अपील पिणु कई आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो वञा त हुन ॾिस में SHO कंडियारो सां राब्तो कयो वियो त हुनजो चवणो त वारसनि पारां इतलाह ॾिनो वियो आहे ऐं मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। जी ताहिरा, महिरबानी अवां जी वहीद महमूद तफ़सील ॾियण लाइ। काज़ी अहमद वेझो 2 महीना अॻु कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल थी वियल नारी साजिदा मरी जी जुडिशल मैजिस्ट्रेट 2 जी निगरानी में क़ब्रकुशाई करे ॿीहर पोस्टमार्टम कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं पिया काज़ी अहमद मां जिते 2 महीना अॻु कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल थी वियल नारी साजिदा मरी जी जुडिशल मैजिस्ट्रेट 2 जी निगरानी में क़ब्रकुशाई करे ॿीहर पोस्टमार्टम कयो वियो जॾहिं त नारी जा जुज़ा वठी टेस्ट लाइ लेबोरेटरी ॾांहुं उमाणिया विया आहिनि। काज़ी अहमद मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अल रखियो सियाल असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अल रखियो सियाल। जी बिल्कुलु ताहिरा, काज़ी अहमद लॻ कचे जे पुलिस थाणे नासरी जे हद में ॻोठ आहे दोस्त मोहम्मद मरीअ जंहिंमें 2 महीना अॻु में कारह जे मुबैना इल्ज़ाम हेठि क़त्ल थी वियल नौजवान नारी साजिदा मरीअ जे अमर मुस्मात सलमा मरीअ जे दरख़्वास्त ते नवाब शाह शीशन कोर्ट जे अदालत सगुरी जे हुकुम ते सकरन जे जज जुडिशल मैजिस्ट्रेट 2 ऐं डॉक्टरनि जे टीम पुलिस जी मदद सां मक़बूल नारी जे लाश जी क़ब्रकुशाई कई आहे ऐं ॿीहर जेको पोस्टमार्टम कयो वियो। उन दौरान जेके वरितल जुज़ा रोहिड़ी लेबोरेटरी ॾांहुं टेस्ट लाइ मोकिलिया विया आहिनि। उन सिलसिले में कारह जे मुबैना इल्ज़ाम हेठि आयल बेदती सां क़त्ल थियल मुबैना नारी जी अमर जेको मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको दाईंदे चयो हो त मुंहिंजे नियाणी खे जेको ॻोठ जे 62 माण्हुनि बेगुनाह क़त्ल करे कयो आहे जॾहिं त उन केस में वरी संदसि जे ई 2 पुटनि खे जेको पुलिस जेको गिरफ़्तार करे जेल हवाले कयो ऐं संदसि जी अहिड़ी दरख़्वास्त ते जेका ॿीहर जेका लाश जी पोस्टमार्टम करे जेका उनजा जुज़ा वरिता विया आहिनि ऐं औरत जेका आहे उहा उनजा वारस जेके हुआ उहे बि उन क़ब्रकुशाई महल जेके मौजूदु हुआ ऐं उहे इंसाफ़ जे लाइ जेके बाक़ार रहिया। जी ताहिरा, महिरबानी अवां जी अल रखियो सियाल तफ़सील ॾियण लाइ। अल रखियो सियाल काज़ी अहमद मां तफ़सील ॿुधाए रहियो हो जिते 2 महीना अॻु कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल नारी साजिदा मरी जी अॼु क़ब्रकुशाई कई वई आहे ऐं ॿीहर पोस्टमार्टम कयो वियो जॾहिं त नारी जा जुज़ा वठी टेस्ट लाइ लेबोरेटरी ॾांहुं बि उमाणिया विया आहिनि। चंबड़ में पेश आयल हादसे जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं तेज़ रफ़्तार कार ऐं छिंची रिक्शा में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थियो। हादसे जे नतीजे में हिकु औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी थिया जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। चंबड़ वेझो तेज़ रफ़्तार कार ऐं छिंची रिक्शा में आम्हूं साम्हूं टक्कर थियो। हादसे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था दिलीप कुमार खां। जी दिलीप कुमार, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जा? ज़ख़्मियुनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? हाँ जी तारा, ही मेन टंडो गुलाम अली रोड ते तेज रफ्तार कार ऐं चिची रिक्शा में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे जंहिंजे नतीजे में हिते ई छोटा प्रवासी 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि जंहिंमें
अस्पताल मुंतकिल कयो आहे। ज़ख़्म में जावेद ख़ासकली ऐं 14 वरनि जो जमशेद अली ख़ासकली ऐं 3 वरनि जो जोरा जी जावेद ख़ासकली ऐं 12 वरनि जो अमीरा ख़ासकली सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी खे चंबड़ अस्पताल मुंतकिल कयो आहे। वाक़िए वरनि ते चंबड़ पुलिस ज़ख़्मी खे अस्पताल आंदो आहे, जिते टिंबी इमदाद 7 ॼणनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो आहे। ॿुधायो पियो वञे त हीउ जेको रोड हादसो आहे त सिंची रिक्शा में सवार माण्हू जेके टकरी में वञी रहिया था, रोड हादसो पेश आयो। महिरबानी अवां जी। दिलीप कुमार तफ़सील ॾियण लाइ। दिलीप कुमार चंबड़ में पेश आयल रोड हादसे जा तफ़सील ॾेई रहियो हो, जंहिंमें 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। लाड़काणो मां खे ख़बर ॾियूं। 3 अणॼातल हथियावंदनि पारां डॉक्टर खां क्लिनिक अंदरां फुर करण जी कोशिश कई वई, जॾहिं त शहरनि हिकु फोरू खे सोघो करे वरितो। लाड़काणो मां खे ख़बर ॾियूं पिया अणॼातल हथियावंदनि पारां डॉक्टर खां फुर करण जी कोशिश कई वई। शहरनि हिकु फोरू खे सोघो कयो। हथियावंदनि डॉक्टर सिकंदर खां मोबाइल ऐं ॿियो सामान फुर करण जी कोशिश कई। तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे मंसूर अबड़ो सां। जी मंसूर अबड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी त लाड़काणे जे बाडर थाणे जी हद में ही वाक़ियो पेश आयो आहे, जॾहिं त हुते क्लिनिक आहे डॉक्टर सिकंदर जी। 3 नामालूम हथियारबंदनि पारां हुन डॉक्टर जी सिकंदर गोडड़ाई जी क्लिनिक में अंदरि घिरी करे हुननि फुर जी कोशिश कई डॉक्टर खां, ऐं पैसा मोबाइल फोन ऐं रोक रक़म, जॾहिं त डॉक्टर जी रड़ियुनि ते जेको आहे सो बर्फ़ासी आहे जेके हुते माण्हू मौजूदु हुया, हुननि पहुची करे हथियारबंद फोरू जेके आहे हुननि खे कढ लॻा ऐं हिते उहे फरार थियण जी कोशिश कनि पिया। जॾहिं त हिकु जवाबदार ज़ाहिद पुट अली बख्श ब्रोईअ खे उन्हनि शहरनि हथु करे वरितो, हथीको कयो ऐं पुलिस हवाले करे छॾियो। जॾहिं त जेके ॿिया फोरू हुया उहे कामयाब थियण में फरार थियण में कामयाब थी विया। ऐं उन हवाले सां डॉक्टर मुतासिर डॉक्टर चवणो हुयो त मां सां क्लिनिक अंदरि ही जेके वाक़िया फुरजो आयो आहे त मूंसां नाइंसाफ़ी थी आहे ऐं ॿिया बि अहिड़ा केतिरा ई वाक़िया पेश अचनि पिया, पर पुलिस जेको आहे सो ख़ामोश तमाशाई बणियल आहे, जंहिंजे करे असां पंहिंजी क्लिनिक ऐं घरनि में बि महफ़ूज़ न आहियूं। हुननि मुतालबो कंदे चयो त जेके ॿिया बि नामालूम फोरू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि केस दाख़िल करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी महिरबानी अवां जी मंसूर अबड़ो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन खे ॿुधायूं त पाकिस्तान फिशर फोक फोरम पारां थर समेत सिंध जे अहम मसइलनि ते हर ज़िले में अवामी अदालतूं लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं इन ई सिलसिले में हैदराबाद में कोठायल हिकु प्रोग्राम में फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद रिशा ऐं ॿियनि जो चवणु हो त थर जी फितरी सूंह खे थरकोल जी तरक़ी जे नाले ते तबाह कयो पियो वञे। हैदराबाद मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फैज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फैज़ खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, पाकिस्तान फिशर फोक फोरम समेत सिंध जे अहम मसइलनि ते हर ज़िले में अवामी अदालतूं लॻाइण जो फ़ैसिलो कंदे उन्हनि अवामी अदालतनि जे नतीजे में बाज़ाब्ता तौर तहरीक हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। थरकोल मंसूबे जे करे पैदा थियल माहौलियाती तबाही ऐं ॿियनि मसइलनि ते वीचारण जे लाइ फिशर फोक फोरम पारां हैदराबाद में पीपुल्स ट्रिब्यूनल ऑन थरकोल जे नाले सां हिकु वर्कशॉप थियो, जंहिंखे फिशर फोक जे सरबराह मोहम्मद अली शाह, कायदे आज़म यूनिवर्सिटी जे उस्ताद एहसन कमाल, सहाफ़ी महेश कुमार, कुनल सारियो ऐं थर सां तालुक़ रखंदड़ सान्या वननि शिरकत कई। मुक़ररनि चयो त थर मां कोयले जी खोटाई सबबि थर जे माहौलियात सख़्तु मुतासिर थी आहे, जॾहिं त माण्हू फितरी रोज़गार खां महरूम थी लॾपलाइण ते बि मजबूर थिया आहिनि। हिननि चयो त थर जे फितरी सूंह खे थरकोल जी तरक़ी जे नाले में तबाह कयो थो वञे ऐं उहो अमल थर जे माण्हुनि ख़िलाफ़ वॾी साज़िश आहे। हिननि चयो त थरकोल मंसूबे जे करे मक़ामी माण्हू लॾपलाइण ते मजबूर आहिनि, संदन फितरी रोज़गार मुतासिर थियो आहे, माल पालण खां वींदे ज़रई ज़मीन बंजर बणिजी रही आहे, जंहिंजो इज़हार ख़ुदि थर जा माण्हू मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते करे रहिया आहिनि। थर जे कोयले मां बिजली पैदा करण सां माहौलियाती तब्दीली अची रही आहे, जंहिंजा इलाइक़े ते नाकारी असर पइजी रहिया आहिनि। महिरबानी अवां जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। मीरपुर ख़ासि मामा खे ख़बर ॾियूं, जिते 20 ॾींहं अॻु पुलिस एहलकार अब्दुल हमीद राजपूत खे ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस संदसि पुट जी फ़रियाद ते 2 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। पुलिस केस में नामज़द ॼाणायल जवाबदार फारूक आराई ऐं रेहान जट खे गिरफ़्तार कयो वरितो। मीरपुर ख़ासि में 20 ॾींहं अॻु पुलिस एहलकार अब्दुल हमीद राजपूत जे केस खे ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस संदसि पुट जी फ़रियाद ते 2 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मीरपुर ख़ासि मां रवि शंकर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रवि शंकर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, 20 ॾींहं अॻु सैटेलाइट टाउन थाणे जी हद जरवारी शाख रोड ते सैटेलाइट टाउन थाणे ते जेको पुलिस हेड कांस्टेबल अब्दुल हमीद राजपूत जेको पंहिंजे घर वञी रहियो हो त 2 जवाबदारनि फारूक आराई
ऐं रेहान जट खेसि तशदुद जो निशानो बणाए शीखूं राड हणे ऐं टंगू वञे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो हुयो, जेको मुसलसल जेको बेहोशी वारी हालत में हैदराबाद जी अस्पताल में दाख़िल हो। जंहिंखां पोइ हुनजी जेका पुट जी फरियाद मोहम्मद फैसल जी फरियाद ते सैटेलाइट थाणे ते कलम 324, 353 ऐं 337 समेत ॿियनि कलमनि तहत ऐं क़तल जे इरादे तहत केस दाख़िल कयो वियो आहे। ऐं केस दाख़िल करण खां पोइ ई जेका पुलिस कार्रवाई करे ॿिन्ही जवाबदारनि फारूक अराई ऐं रेहान जट खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो आहे, जंहिंखे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी रविशंकर तफ़सील ॾियण लाइ। मीरपुर साकरो में असिस्टेंट कमिश्नर पुलिस ऐं टाउन अमले सां गॾिजी शहर अंदरि हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कब्ज़ा हटाए छॾिया। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त शहरनि जी शिकायतुनि ते कार्रवाई करे हद दख़लनि ख़िलाफ़ क़दम खयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया मीरपुर साकरो में असिस्टेंट कमिश्नर पुलिस ऐं टाउन अमले सां गॾिजी शहर अंदरि हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कब्ज़ा हटाए छॾिया आहिनि। मीरपुर साकरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर साहिब ख़ान कलमती असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी साहिब ख़ान कलमती। जी बिल्कुल, मीरपुर साकरो जो असिस्टेंट कमिश्नर ऐं टाउन कमेटी जी एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद सलीम मेमन अॼु टाउन कमेटी मीरपुर साकरो में शहरनि जी शिकायत ते शहर अंदरि जेके हद दख़लियूं हुयूं, गाॾा हुआ, छापड़ हुआ, उन्हनि हटाइण जो जेको हुकुम ॾिनो आहे। जॾहिं त उन मौक़े ते पुलिस ऐं टाउन मौजूदु हो। असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरो सलीम मेमन जो चवणो हो त शहरनि जेको बार बार शिकायतूं कयूं आहिनि त मेन शाही बाज़ार में जेको ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी, थोरो जो गाॾियूं जेकियूं अचनि थियूं उन्हनि खे तकलीफ़ थिए थी, तंहिं करे जेके गाॾा आहिनि या जेके हद दख़लियूं आहिनि फौरी तौर ते जेकी इंक्रोचमेंट आहे उहा हटाई वञे। उन मौक़े ते शहरियुनि हिन क़दम खे जेको सारायो आहे। जी महिरबानी अवां जी साहिब ख़ान कलमती तफ़सील ॾियण लाइ। मीरपुर साकरो मां अव्हांखे ॿुधायोसीं असिस्टेंट कमिश्नर पुलिस ऐं टाउन अमले सां गॾिजी शहर अंदरि हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई कई ऐं कब्ज़ा हटाया। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु हो त शहरनि जी शिकायतुनि ते कार्रवाई करे हद दख़लनि ख़िलाफ़ इहो क़दम खयो आहे। बांदी वेझो ॻोठ ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ ॻोठाणनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि इल्ज़ाम हयो त पुलिस ॻोठ गुलाब डायरी ते चढ़ाई करे 2 औरतुनि समेत 5 मर्दनि खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। बांदी वेझो ॻोठ ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ ॻोठाणनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था तालिब हुसैन खां। जी तालिब हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदो वञा त बांदी भरिसां गुलाब डायरी पुलिस अदालत चढ़ाई करे 20 ॾींहं अॻु बांदी वासी नौजवान ऐं वसीमदारी रहीमिया खां वासिल नौजवान नारी यास्मीन चाचड़ नवाज़ अदालत प्यार जो परणो कयो। जॾहिं त अॼु प्रेमी जोड़े जी गिरफ़्तारी लाइ बांदी पुलिस ऐं ज़िले नवाज़शाह जी 8 मोबाइल थाननि जी पुलिस ॻोठ गुलाब डायरी चढ़ाई कई, जंहिं दौरान पुलिस 2 औरतुनि ऐं 5 मर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं ॻोठाणनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज करण दाईंदे चयो आहे त पुलिस असांजे ॻोठ ते बिना जवाब चढ़ाई कई आहे ऐं नौजवान जेको आहे अदालत में प्यार करणो कयो। पुलिस उन तरफ़ ॾियण बजाए उनखे गिरफ़्तार करण लाइ छापा हणी लाइ इन आला अफ़सर खां घुर कई त पुलिस बिना जवाब कार्रवाई कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी महिरबानी अवां जी तालिब हुसैन तफ़सील ॾियण लाइ। कोटडेजी में सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां सीनियर सहाफ़ी ख़ान मोहम्मद मल्लाह जे मासूम नीगरी सां ज़्यादती जी कोशिश कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त 6 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। कोटडेजी मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अमीर बख़्श गोपांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अमीर बख़्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा, अॼु कोडी जे सहाफ़ियुनि शाहिद सुमरो, अमीर गोपांग, हसन रज़ा बंबरो, अमानुल्लाह बुगटी, दोस्त लाशा बख़्श गोपांग, फज़ल बुगटी ऐं अली अकबर गोपांग ऐं ॿियनि जेको आहे प्रेस क्लब कोडी जे अॻियां एहतजाज कंदे चयो त 6 ॾींहं पहिरियां कोडी जे सहाफ़ी ख़ान मोहम्मद मल्लाह जी 7 साला मासूम न्याणी पदम अलाहाबाद कॉलोनी खैरपुर मां पंहिंजी भेण जे जेको सो घरां वापसि घर अची रही हुई त रस्ते में मस्जिद वटां हिकु वेशी दरंदे रकीब मैसर न्याणी सां ज़्यादती जी कोशिश कई, जंहिं ते इलाइक़े वासियुनि मासूम न्याणी खे बचाए वरितो ऐं जवाबदार रकीब मैसर खे कुटको पिणु ॾिनो। उहा ख़बर सोशल मीडिया ते हलण बैदि SSP खैरपुर मामले जो नोटिस वरितो ऐं जवाबदार मथां FIR दाख़िल करण जो पिणु हुकुम ॾिनो। ऐं SSP खैरपुर पंहिंजे प्रेस रिलीज़ में बि ॼाणायो त पुलिस बर वक़्तु कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जेको सरासर कूड़ साबित थियो।
एहतजाज करण वधीक चयो त FIR त दाख़िल कई वई पर जवाबदार जी गिरफ़्तारी हिन महिल ताईं नाहे थी सघी। हिननि उहो बि चयो त हिननि जो उहो बि चवणु हो त जवाबदार DSP मुनीर महेश्वर जो वेझो अज़ीज़ आहे, जंहिं सबबि पुलिस पंहिंजे पटे भाई जे रिश्तेदार खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। जी ताहिरा। महिरबानी अवां जी। अमीर बख्श गोपांग तफ़सील ॾियण लाइ। गंबट मां अवां खे ख़बर ॾियूं जिते ज़मीन ते कब्ज़े ऐं फायरिंग कराइण वारे अमल ख़िलाफ़ बहलीम बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। बहलीम बिरादरी जे ज़मीनदार बख्श अली जो चवणु हो त बास माण्हुनि असांजी ज़मीन ते पुलिस जी मदद सां कब्ज़ो करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था गंबट मां हफ़ीज़ मंगी खां। जी हफ़ीज़ मंगी। जी सोबेदरो जे नूरपुर में ही 248 एकड़ ज़मीन आहे, जंहिंजे ज़मीनदार बख्श अली बहलीम रहीम बख्श बहलीम गंबट प्रेसकल पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बासर आहिनि सूबाई वज़ीर सुहेल अहमद सियाल ऐं बखर सियाल जिन असांजी ज़मीन ते जेके आहे उहो कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं हथियारबंद जेके आहिनि उहे विहारे छॾिया आहिनि, जॾहिं त ज़मीन जा जेके असुल काग़ज़ आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि। अबनि ॾाॾनि खां जेका ज़मीन आहे उहा असांजी आहे ऐं उहा ज़रई ज़मीन हुते असां ज़रात बि जेका उहा कंदा आहियूं, पर हिन वक़्तु उन्हनि हथियारबंद विहारण जे करे असीं ज़मीन ते नथा वञूं, जॾहिं त असीं असांजा हारी असां वञूं था त असांजा हथियारबंद जेके आहिनि उहे ज़मीन ते यरकबाग बणाए विहारनि था ऐं तशदुद कनि था। जॾहिं त अहिड़ा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि उहे AC गंबट DP या कमिश्नर या SSP खैरपुर वटि उहे जमा कराया आहिनि, पर पुलिस समेत जेको रेवेन्यू डिपार्टमेंट आहे उहो असांजी मदद करण लाइ तयारु न आहे। जॾहिं त हिननि इहो मुतालबो कयो आहे त असांजी जेका ज़मीन आहे उन जा काग़ज़ बि असां वटि मौजूदु आहिनि, जॾहिं त असांखे इहा जेका ज़मीन आहे उहा ॾियारी वञे त जीअं असां हीअ जेका ज़मीन आहे उन ते पंहिंजी उनजी आबादी करे सघूं ऐं इहे फसल जेके आहिनि उहे पोखे सघूं। जी महिरबानी अवां जी। हफ़ीज़ मंगी तफ़सील ॾियण लाइ। हफ़ीज़ मंगी गंबट मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। ज़मीन ते कब्ज़े ऐं फायरिंग कराइण वारे अमल ख़िलाफ़ बहलीम बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। बहलीम बिरादरी जे ज़मीनदार बख्श अली जो चवणु हो त बासर माण्हुनि असांजी ज़मीन ते पुलिस जी मदद सां कब्ज़ो करे छॾियो आहे। फरीदाबाद में ॿिनि भाइरनि इम्तियाज़ ऐं रियाज़ ख़ासकेली जे वारसनि पारां संदनि बाज़ियाबी लाइ 10 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त ॿिनि नौजवाननि खे खंभे गुम कयो वियो आहे, पर अञा ताईं खेनि बाज़ियाब न पियो करायो वञे। फरीदाबाद मां अवां खे ख़बर ॾियूं पिया जिते ॿिनि भाइरनि इम्तियाज़ ऐं रियाज़ ख़ासकेली जे वारसनि पारां संदनि बाज़ियाबी लाइ 10 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त ॿिनि नौजवाननि खे खंभे गुम कयो वियो आहे ऐं खेनि अञा ताईं बाज़ियाब न पियो करायो वञे। गिरिलो में सिविल सोसाइटी ऐं नौजवान इतिहाद जे सर ते सेप्को डोकरी जी ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सेप्को डोकरी जो SDO पंहिंजे वाइदे तां फिरी वियो आहे ऐं शहरनि खे बिजली फ़राहम नथो करे। मूंखे ॿुधाइनि पिया गिरिलो में सिविल सोसाइटी ऐं नौजवान इतिहाद जे सर ते सेप्को डोकरी जी ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त सेप्को डोकरी जो SDO पंहिंजे वाइदे तां फिरी वियो आहे ऐं शहरनि खे बिजली फ़राहम नथो करे। सगियूं जे कचे वारे इलाइक़े में बोर्ड जी लाथ बावजूद रहवासियुनि जा अहंज घटिजी नाहिनि सघिया। मशहूर ढंढ गुल कल्होड़ो ते पुल न हुअण करे वहंदड़ पाणी सबबि ॿारनि जो स्कूल वञणु ॾुखियो थी वियो आहे, पर अञा ताईं इंतिज़ामिया को बि नोटिस नाहे वरितो। वधीक तफ़सील मालूम कयूं था। तस्लीम अहमद असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी तस्लीम अहमद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु तारा, जंहिं हीअ ॿोॾ आई त उन ॿोॾ जे पाणीअ तमामु वॾी तबाही मचाई हुई, जंहिंमें गुल कलोड़े जो ॻोठु आहे सगियूं लॻ, उन में तक़रीबन 150 खां 200 घर आहिनि जिन जी आबादी आहे, जिन वटि हिकु स्कूल आहे सेफ यानी सिंध एजुकेशन फाउंडेशन जी मदद सां हलंदड़ स्कूल आहे, जेको तक़रीबन 7 महीननि खां पोइ उन जी जेकी तालीम जो सिलसिलो आहे उहो जारी थियो। लेकिन उते हिकिड़ी ढंढ आहे जेकी उहा
उते ॿारनि खे नंढनि मासूमनि खे क्रॉस करे ऐं जेको आहे वञिणो थो पवे। इंतिज़ामिया न उन जे मथां को अॼु ॾींहं ताईं कमु कराए सघी आहे, न ई वरी बार बार उते ॻोठाणा ऐं शागिर्द एहतिजाज कंदा रहिया आहिनि, लेकिन उते कंहिं बि नोटिस न आहे वरितो। हिननि जेको आहे हितां तक जे MNA ऐं MPS खां इहा घुर कई आहे त ख़ुदा असां तव्हांखे वोट था ॾियूं, महिरबानी करे असांखे इहा पुल ठाराए ॾिनी वञे त जे असांजा जेके बचिड़ा आहिनि उहे तालीम जहिड़े ज़ेवर सां पाण खे सींवारे सघनि। ऐं तारा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ॻोठु गुल कलोड़ो हिकु जेको आहे हिन कलोड़ा बिरादरीअ जो उन्हनि जो चङो मुड़ुसु आहे शाहनवाज़ कलोड़ो। ॻोठाणनि इहो ॿुधायो त असां बार बार उन जे चवण ते वोट ॾींदा आहियूं ऐं उन असांखे हर चकर में इहे वाइदा कया आहिनि त असां तव्हांखे पुल ठहिराए ॾींदासीं, लेकिन अॼु ॾींहं ताईं कंहिं बि तदारक न आहे वरितो। जी महिरबानी तव्हांजी तस्लीम अहमद तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, कुंडरी में गवर्नमेंट डिग्री गर्ल्स कॉलेज में उस्तादनि ऐं ॿिए अमले जी खोट हुजण करे तदरीसी अमल में शागिर्दनि खे ॾुखियायूं पेश अचनि थियूं। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर अनिल कुमार। असां वक्त मौजूद आहियूं कुंडरी जी गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में। हीअ कॉलेज सिंध में तइलीम जे हवाले सां ॿियो नंबर रखंदड़ कॉलेज आहे, पर हिते उस्तादनि ऐं अमले जी खोट जे करे शागिर्दाणियूं सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। इन सिलसिले में असां हिते जे उस्तादनि प्रिंसिपल ऐं शागिर्दाणियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदसि छा चवणु आहे। गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज कुंडरी की मैं प्रिंसिपल आपसे अच्छा हुआ कि आप आए और हमें ये प्लेटफॉर्म दिया आपने। टीचर्स का जो आपने बात की है, मेरे पास अभी जो स्ट्रेंथ हुई है 200 से अबव है। टीचर्स की हमें प्रॉब्लम्स हैं। लास्ट ईयर भी अदर कॉलेजेस से RD साहब ने हमें टीचर्स दिए थे जो हमने सेशन चलाया, और इस दफ़ा भी मेरी उनसे बात तो हुई है कि वो कह रहे हैं कि इस दफ़ा भी मैं आपको अदर कॉलेजेस से टीचर्स करूँगा। तो मैं आप लोगों के थ्रू प्लीज़ ये कहना चाहूँगी, अगर वो वैकेंट पोस्टें प्रॉपरली और परमानेंट अगर हमें मिल जाती हैं तो हमें ये प्रॉब्लम हमारा सॉल्व हो जाएगा। कॉलेज जो मेन हींअर इशू आहे उहो फैकल्टी जो इशू आहे। फैकल्टी में असांजा कुझु उस्ताद आहिनि, हिकिड़ो उस्ताद जेको मेपुखास खां अचे थो, बाक़ी कुझु हिते परमानेंट आहिनि, ऐं जेके असांजी साइंस फैकल्टी आहे उन में कुझु उस्तादनि जी खोट आहे, जंहिंजे करे असांजे जेको कॉलेज जो काफ़ी सारा ॿार या स्टूडेंट आहिनि जेके एडमिट आहिनि उहे काफ़ी प्रॉब्लम खे फेस कनि पिया। रिक्वेस्ट आहे असांजी हायर अथॉरिटीज़ खे या मिनिस्टर साहब खे त हिते जेको कुझु साइंस जा सब्जेक्ट आहिनि जंहिंजा टीचर आहिनि कोन, फैकल्टी कंप्लीट न आहे, त उन खे अपील आहे त उहो टीचर्स हिते अपॉइंट कया वञनि, ताकि जेको असांजो ॿार जेके सफ़र कनि पिया एजुकेशन के हवाले से वो असां उनके पूरो करे सकूं। कॉलेज का जो आपके सामने इंतज़ाम है, डिसिप्लिन है, नज़र और पढ़ाई के हिसाब से ज़ाहिर है पोजीशन भी अच्छी बनती थी और पोजीशन हासिल की, ये सबके लिए एजाज़ है, हमारे लिए नहीं बल्कि यहाँ के असातिज़ा के लिए नहीं, उनके बच्चों के वालिदैन के लिए भी एक एजाज़ है कि कुंडरी में इतना बेस्ट का जो पूरे सिंध में एक नाम पैदा किया है इसने। यहाँ पे असातिज़ा की काफ़ी कमी है, सब्जेक्ट के हवाले से देखा जाए तो इतनी हमें कमी की इस वक्त हमारे तक में बहुत ज़रूरत है, 10 से 12 असातिज़ा की बहुत ज़रूरत है, जो लेक्चर यहाँ आएँ तो आगे पढ़ाएँ ज़्यादा बेहतर, और यहाँ फीमेल स्टाफ की बहुत ज़रूरत है क्योंकि फीमेल कॉलेज होने के नाते परेशानी बहुत होती है। हम क्योंकि सेकेंड ईयर में लास्ट ईयर भी हमें बहुत ज़्यादा प्रॉब्लम हुई थी, फिर हमारे प्रिंसिपल ने हमें टीचर्स अरेंज करके दिए थे, और इस दफ़ा भी वैसे तो बहुत अच्छा है, सोलर सिस्टम भी है क्लास में, मिनरल वाटर हमें अरेंज हो रहा है और प्ले ग्राउंड बहुत अच्छा बना हुआ है, लेकिन एक कमी हमेशा हमें फील हो रही है कि हमारे पास टीचर्स की कमी है। टीचर्स की थोड़ी कमी है जिसमें हमारी स्टडी में इस तरह बहुत लॉस हो रहा है। रिक्वेस्ट है एक आप लोग के चैनल से कि टीचर से भी कि हमें टीचर्स प्रोवाइड करें ताकि हमारी स्टडी आगे कंटिन्यू हो सके। तव्हां हिते कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दाणियुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उस्तादनि ऐं शागिर्दाणियुनि जो इहो चवणु आहे त असांजी जेका कॉलेज आहे उहा इंतिहाई ज़बरदस्त कॉलेज आहे। उमरकोट ज़िले तोड़े सूबे सिंध जे अंदरि जेका कॉलेज उहो सिंध में तइलीम जे हवाले सां ॿियो नंबर रखंदड़ कॉलेज आहे हिते, पर हिते उस्तादनि जेका आहे उहा तमामु घणी खोट आहे। 8 खां 9 उस्तादनि जेके खोट आहे, साइंस जा जेके उस्ताद आहिनि उहे बि तमामु घणा घटि आहिनि, उनजे करे असां सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई आया आहियूं। हिननि इहो मुतालबो कयो आहे उस्तादनि जी खोट पूरी कई वञे त जीअं शागिर्दाणियूं उहे पंहिंजी तइलीम जेका आहे बहितर नमूने हासिल करे सघनि। अनिल कुमार मकवाणा, टाइम न्यूज़, कुंडरी। नाज़रीन, कुंडरी मां अनिल कुमार जी रिपोर्ट मां ॾिठी, जिते गवर्नमेंट डिग्री गर्ल्स कॉलेज में उस्तादनि ऐं ॿिए अमले जी खोट हुजण करे तदरीसी अमल में शागिर्दनि खे ॾुखियायूं पेश अचनि थियूं। कुंडरी मां अनिल कुमार इन हवाले सां नाज़रीन रिपोर्ट करे रहियो हो। मीरपुर ख़ासि में कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल नर्सिस मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त 3 महीननि खां पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। वधीक तफ़सील ॾिसूं था रवि शंकर जी रिपोर्ट में।
जी कोरोना वबा दौरान स्टाफ नर्सिस के कमीशन के थ्रू जो भर्ती किया हुआ मिरपुर खास जो डिस्ट्रिक्ट में 47 स्टाफ नर्सिस के भर्ती किया वो जैखा जेके 3 महीने जो यो कॉन्ट्रैक्ट हो 3 महीना जो बो कॉन्ट्रैक्ट इन जो वधाए वो जो जेका 3 महीने की इनके जेका पगार भी ना मिली इन रेगुलर न करण खिलाफ जो स्टाफ नर्सिस जैमें जेके औरतूं जेके मर्द हैं वे प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे अचो तो इन पुछा कयूं था हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। एज़ अ ह्यूमनिटी एज़ अ इंसान ज़ात के हवाले से असां जेको ख़िदमत करणु चाहिए पे वो असां ख़िदमत कई 3 महीना पूरा थिया उन खां पोइ असांखे वरी ॿियो कॉन्टेक्ट ॾिनो वियो उन दौरान हेल्थ सेक्रेटरी जेको उन असांखां मुआइदो कयो असांजे नर्सिंग फोरम सां त जेके तव्हां 1266 नर्सिस आहियो तव्हांखे असां रेगुलर कंदासीं पको कंदासीं बिल्कुलु रिटर्न में एग्रीमेंट बि थियो पर महीने जी मोहलत वरिती महीनो गुज़रण खां पोइ उन्हनि जो पंहिंजो वाइदो पूरो न कयो त असां जेको फॉरम आहे इहो असां मार्च कयो CM हाउस ॾांहुं कराची प्रेस क्लब टू CM हाउस उन दौरान जेको असां ते पुरमन एहतजाज कयो पिया असां रैली कढी पिया त उन में असां ते जेको लाठी चार्ज कई वई मेल फीमेल स्टाफ जेको उन्हनि खे तशद्दुद कयो वियो जिते दुनिया पूरी में नर्सिस खे फ्रंटलाइन सोल्जर जेके आहिनि उन्हनि खे सलामी ॾिनी पई वई उते पाकिस्तान में सूबे सिंध में जेको आहे नर्सिस ते लाठी चार्ज कई वई इहो असांखे इंसाफ़ न आहे। असांखे न 89 डेज़ जो असांखे कॉन्ट्रैक्ट ॾिनो वियो हो हुन खां पोइ हुननि कुझु ॾींहंनि जो गैप रखी असांखे वरी 89 डेज़ जो असांखे कॉन्ट्रैक्ट ॾिनो पोइ वरी हाणे 22 तारीख़ ते असांजो कॉन्ट्रैक्ट सेकेंड कॉन्ट्रैक्ट ख़तमु थी चुको आहे ऐं पोइ हाणे न को असांखे रिलीविंग लेटर ॾिनो आहे न को असांखे दुबारा एक्सटेंशन लेटर ॾिनो आहे त असांजो इहो ई आहे असांखे सैलरी 3 महीननि जी ॾेई चुका आहिनि मुतालबो इहो ई आहे असांखे रेगुलर कयो वञे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे पहिरियों कॉन्ट्रैक्ट 3 महीना 89 ॾींहंनि जो ॾिनो वियो जेको कंप्लीट थियण खां पोइ असांखे हुनजी सैलरी मिली वई हुन खां पोइ वरी ॿियो कॉन्ट्रैक्ट वरी 89 ॾींहंनि जो ॾिनो हुनजी सैलरी असांखे अञा ताईं कोन मिली आहे असांजो मुतालबो आहे त असांखे इहा सैलरी थिए ऐं असांखे रेगुलर कयो वञे। जी स्टाफ नर्सिस जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिन जो इहो चवणु आहे कोरोना वारी सिचुएशन में सिंध हुकूमत जो साथ ॾिनो ऐं हिननि असांखे जेको रेगुलर करण जो वाइदो कयो जॾहिं त 3 महीना गुज़रण खां पोइ जेको असांखे जेको अञा ताईं पको न कयो आहे ऐं 3 महीननि ताईं असांजी पगार जारी न कई वई आहे हिननि इहो मुतालबो कयो आहे त असांखे 3 महीननि जी का रहियल पगार असांखे जेको ॾिनी वञे ऐं असांखे पको कयो वञे ॿी सूरत में असां एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु रविशंकर माली टाइम न्यूज़ मिरपुर खास। नाज़रीन सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई हमारे संग रहो टाइम न्यूज़।